न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया रुकन बुरला खां। यूसी 39 क्रिकेट ते JUIUC चेयरमैन उम्मीदवार गुलाम मुस्तफा बिरोही, जिला काउंसिल जे सीट जे उम्मीदवार हुसैन बख्श बिरोही, वाइस चेयरमैन जी उम्मीदवार सजाद अली राजपूत, रियाज मोहम्मद तुनियो, कुर्बान बिरोही प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त यूसी क्रिकेट खे हिन वक्त नौजवान क़यादत जी ज़रूरत है। उहा नौजवान क़यादत असांजी शक्ल में JUI ॾिनी आहे। हाणे 26 जून ते यूसी जे अवाम खे फौरन ऐं लुटेरनि मां पंहिंजी जान छॾाइण लाइ असांखे वोट ॾेई कामयाब कराईंदा, छो जो असांजी कामयाबी यूसी जे नई नस्ल जी कामयाबी आहे। गुलाम मुस्तफा बिरोही ऐं ॿियनि में वधीक चए त यूसी ते बल्दियाती चूंडनि में असांजो बीहणु असांजे मुखालफ़नि खां हिन वक़्त हज़म न पियो थिए, उन करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांजी रस्ता रोक कई पई वञे, पर इंशाअल्लाह यूसी क्रिकेट जो अवाम असां मां पुरुमीद आहे ऐं कामयाबी असांजी यकीनन आहे। असां कामयाब थी यूसी जे अवाम जी बिना कंहिं सियासी फ़र्क़ जे ख़िदमत कंदासीं। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद बे न्यूज़ रुकन बुरला।